नवाज़ शरीफ़ जी माज़ी खां वठी हिन वक़्त ताईं ॾिसूं कॾहिं जाग पंजाब बि जाग, कॾहिं सिंध नज़रअंदाज़, सिर्फ़ु पंजाब तक सोचे थो, छा चवंदो? एक्चुअली नवाज़ शरीफ़ साहब बेसिकली त पंजाब जो लीडर ई जे ज़रिए जे हैसियत सां मुंतख़ब थींदो आयो आहे। विच में हिन खे कोशिशि कई वई इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां त कंहिं न कंहिं तरीक़े सां बीबी शहीद जो इनकाउंटर मतिलबु करण लाइ काउंटर करण लाइ कंहिंखे आंदो वञे त पोइ उन में नवाज़ शरीफ़ जो मुंहिंजे ख़्याल में प्रायोरिटी उनखे ॾिनी वई, उन जो ख़्यालु आयो ऐं उनखे आणण लाइ वरी छोटियुनि छोटियुनि ॿियनि सूबनि जे जमायतुनि ऐं या पार्टियुनि खे मिलाए करे इतिहाद जे ज़रिए हिननि जो सपोर्टर कयो वियो। जंहिं सपोर्ट खां पोइ कुझु इस्टेब्लिशमेंट, कुझु ॿियूं इदारा, एजेंसीज़ सभिनी हिन खे करे यानी पीपुल्स पार्टी जे मद मुक़ाबिल करण लाइ तयारु कयो। हाणे उहा अलॻि ॻाल्हि आहे त पोइ उन दौरान का महिल हिकिड़ो दौरु असां पिया फेयर एंड फ्री में खटियूं त वरी रिगिंग जे ज़रिए वरी हुनखे पियो खटरायो वञे ऐं उन खां पोइ वरी जनरल मुशरफ आयो, मुशरफ पंहिंजो सेटअप ठाहियो, तॾहिं बि लार्जेस्ट असां सिंध में या मर्कज़ में पीपुल्स पार्टी हुई ऐं लीडर ऑफ अपोज़िशन बि असांजो हुयो। 8 खां पोइ यकीनन बीबी शहीद हुजे हा त असां वधीक अक्सियत सां सीटूं खणूं हा, पर शहादत जो बि किथे पॉज़िटिव असरु पियो, किथे नेगेटिव असरु पियो ऐं उन में पंजाब में असांखे जेके सीटूं मिलणियूं शहीद हुजे हा त शायदि उन खां वधीक मिलणु खपनि हा। पर उन हालतुनि हूंदे बि जंहिं तरीक़े सां हींअर असां मर्कज़ में बि जेको रोल अदा कयूं था ऐं सिंध में बि जेको पीपल्स पार्टी कंटिन्यू 3 दफ़ा इलेक्ट थी आई आहे ऐं फेयर एंड फ्री इलेक्शन में, हा मुफ़ाहमत कॾहिं कॾहिं ज़रूरत बि आहे। मुफ़ाहमत आसिफ अली ज़रदारी साहिबु जेको करे थो त इहा पीपल्स पार्टी जे फ़ाइदे में बि आहे, पर मुफ़ाहमत उहा न आहे जो बैकडोर वारी हुजे। हीअ आहे त बाबा ॿियनि खे नंढियुनि नंढियुनि पार्टियुनि खे बि थोरी अहमियत ॾेई कुझु सीटूं उन्हनि खे ॾेई जीअं मिली करे असां अक्सियत सां खटियूं। इहा मुंहिंजे ख़्याल में सही हक़ीक़त आहे ऐं ईअं हुअणु खपे त बहितर थी सघे थो।